तो ही कहानी हरामी ऐं हिलाली भाउ जो। अदा हिकिड़ो बादशाह हो। बादशाह त पाण अल्लाह पाक आहे, पर ही बि दुनिया जे हिकिड़े टुकड़ी जो बादशाह हो। उन बादशाह जे बादशाही में हिकिड़ो ग़रीब शख़्स रहंदो हो, जेका काटियूं विकिणे पंहिंजे बचनि जो पेट गुज़रान कंदो हो। उन ग़रीब शख़्स के 2 पुट हुआ, जन मां हिकिड़े के हिलाली ऐं ॿिए के हरामी सॾींदा हुआ। जहिड़ा हिननि जा नाला हुआ, अहिड़ा ई ही हिलाली ऐं हरामी हुआ। हरामी वॾो हो ऐं हिलाली नंढो हो। 2 भाउर अञा नंढा हुआ। संदसि पीउ काटेर मरी वियो। जॾहिं हिननि जो पीउ मरी वियो, पीउ जे मरण खां पोइ हिलाली साॻियो पीउ वारो धंधो अख़्तियार कयो। हू रोज़ सुबुह जो झंग मां काटियूं करे शहर में विकिणी पैसा आणे माउ जे हथ में ॾींदो हो, जन मां संदसि पेट गुज़र थींदो हो। पर हरामी को बि कमकार कोन कंदो हो। जहिड़ो नालो हुअसि अहिड़ो ई हरामी हो। अटकलूं सटकलूं करे सॼो ॾींहुं खट ते चढ़ियो वेठो हूंदो हो। हर कंहिं ते हुकुम हलाईंदो हो। एॾो कंजर हरामी हूंदो हो। हिकिड़े ॾींहुं हिलाली सुबुह जो सवेर काटियूं करणु वियो, ॾिसे त झंग में हिकिड़े खट ते अशरफनि जो ढिघ रखियलु आहे। ॾिसी हजम में पइजी वियो। उते खट जे धणी जो इंतज़ार में बीठो रहियो, छाकाणि त ईमानदार हो। जॾहिं सांझी ताईं को बि कोन आयो, तॾहिं अशरफनि वारो खट खणी सिधो घर आयो। अची माउ खे ॾिनई। माउ खे चई हिन खे लिकाई रखी छॾ। हिलाली वरी ॿिए ॾींहुं बि काटियूं करणु वियो, ॾिसे त साॻे हंधि हिकिड़े खट ते रेशमनि जा कपिड़नि सां भरी पई आहे। हिन सम्झियो त शायदि धणी ताला मुंहिंजे ग़रीबी ते क़यास हाणे महिरबानी थियो आहे, न त हिन झंग में अशरफनि ऐं कपिड़नि जो ढिघ कीअं पियल हूंदो। सो समूरा कपिड़ा खणी अची माउ खे ॾिनई। वरी 3 ॾींहुं वञी ॾिसे त खट में ख़ारकूं भरियूं पियूं आहिनि। उहो बि मुफ़्त जो माल सम्झी हड़बदी हलण ते हो त ओचितो वॾो ठका थियो। हिकु वॾो ठका थियो। हिलाली डप में दिलिजी वियो, सफ़ा परेशान थी बीही रहियो। वरी जो खणी मथे निहारे त हिकिड़ो कदावर देह बीठो आहे। उते अची ॾकणी वरितसि। नेठि देह ॻरे आवाज़ में चयसि, अड़े छोकिरा, मूंखे कंहिं आदमज़ाद सां शादी करणी आहे। ख़बर पई अथुम त तुंहिंजी माउ बेवा आहे। हाणे वञी खेसि मूं सां शादी करण लाइ तयारु कर। 3 ॾींहुं हितां जेकी अशरफूं खणी वियो आहीं, उन्हनि सां पंहिंजी माउ जे लाइ ॻह गटा ठारा। काल वारनि कपिड़नि मां ॾाज ठारा। हीअ अॼोकी ख़ारकूं वञी पाण वटि रख, जेके निकाह वारी राति कमु ईंदियूं। पर यादि रख, उन ॻाल्हि में तिर जेतिरो बि फ़र्क़ु पियो त तुंहिंजो ख़ैरु कोन्हे। ऐं परियनि सूदो ॼञ वटि अची तो वटि लहंदुसि। ईअं चई देह ग़ाइब थी वियो। हिलाली खे का ॻाल्हि ई सम्झ में न पियो अचे त मां छा कयां। वेचारो ॾकंदो थड़कंदो कारकूं आणे घर आयो। माउ खे समूरी हक़ीक़त ॿुधाई। माणस ॻाल्हि ॿुधी पहिरें त माट में पइजी वई, पर कुझु देरि खां पोइ माणस वेचारी 2 हथ ॻोडनि ते हणी चवणु लॻी, अड़े मारिया, मुंहिंजे लाइ ही कहिड़ो वैल वाह अथी। हिलाली चयसि, अमां जेका थियणी हुई सा थी वई। हाणे धणी जे नाले सां शादी लाइ तयारु थी, न त ॿिन्हिनि जो ख़ैरु कोन्हे। माणस लाचार थी हओ कयईं। हिलाली कुझु अशरफूं खणी ॻह गटा कपिड़ा ठाराए आयो। 3 ॾींहुं देह पंहिंजी ॼञ समेत साण करे अची हिलाली जो महिमान थियो। ॾाढे धाम धूम सां शादी थियण खां पोइ देह हिलाली हरामी खे साण करे पंहिंजे मुल्क मोटियो। हाणे हिलाली देह जे ॻोठ में ॾाढो वेगाणो गुज़रां कंदो हो। माणस खे बि हिन जे करे ॾाढियूं तकलीफ़ूं सहणियूं पियूं। तंहिंजो बि मतसि ॾाढो ॾमर हो। किन ॾींहंनि पुॼाणा हिलाली जे माउ खे देह मां हिकिड़ो पुटु ॼाओ। देह जी बि हिलाली ऐं हरामी सां कान पवंदी हुई। बसि औलाद कोन हुअसि, उन जे करे हिननि खे पाण वटि विहारे वेठो हो। पर पंहिंजी सॻे पुटु ॼमण खां पोइ हिकिड़ी राति देह ख़्यालु कयो त हाणे मूंखे पंहिंजो सॻो पुटु बि आहे, तंहिं करे छो न हिलाली ऐं हरामी खे मारे छॾियां, पंहिंजो जिंदु ई छॾियां। उहा ख़बर पंहिंजे ज़ाल सां बि कयईं।
उहे वीचारी इनकार थी करे त मरे थी, सो कुसंदे खणी हाओ कयईं। दे ॿुधायुसि आउं सुबुह जो नांग थी ॿाहिरि अङण वटि वञी वेहंदुसि। जीअं हिलाली ॿाहिरि निकिरंदो तीअं केस ॾंग हणी मारे छॾींदुसि, छो त हू सभिनि खां सवेल उथंदो आहे। उन खां पोइ हरामी खे संदसि खट ते ई सुते ॾंगे मारे छॾींदुसि। इतफ़ाक़ सां हरामी उहा समूरी ख़बरचार ॿुधे वरिती। देह खे मारण जो पको पए कयईं। दिलि में सोचीं जेकॾहिं देह कंजर बची वियो त असांजो ख़ैरु कोन्हे। राति पई त हरामी कूड़ा खूंकरड़ा हणी जाॻंदो रहियो। सुबुह जो सवेल हिलाली जे उथण खां अॻु ई खट तां लही हरामी वञी कुआड़ी खयईं ऐं आस्ते आस्ते दरवाज़े वटि अची ॾिसे त बराबरि हिकिड़ो नांग वेड़ो सेड़ो लिकी वेठो आहे। पोइ वजह ॾिसी कुआड़ी सां अची नांग खे वरितईं, अक चमे हणी नांग खे गतरा गतरा करे छॾियईं। पोइ डोड़ी वञी माउ खे जाॻईं, देह खे मारण जी समूरी हक़ीक़त ॿुधाईं। भाउ खे चईं अदा भॼ त भॼूं, न त देह बुझ बुझ करे छॾींदा। पोइ ॿई भाइर मुठूं भीड़े वठी भॼण लॻा। ही भॼ भॼां हलंदे हलंदे अची कंहिं विलायत में निकिता। उते हरामी हिलाली खे चयो अदा हाणे असां हिक ॿिए खां जुदा रही क़िस्मत आज़माइणु घुरिजे। तूं तर वञ, आउं ॾखण पासे थो वञां, जेकॾहिं हयाती हूंदी त वरी अची गॾिबासीं। ईअं चई हरामी हिकिड़ो चाकू कढी हिलाली खे ॾिनो। चईं अदा ही मुंहिंजी निशानी अथई, जंहिं ॾींहुं चाकू कटिजी वञे उन ॾींहुं सम्झजां त मुंहिंजो ख़ैरु कोन्हे। हरामी खां चाकू वठी हिलाली बि केसि हिकिड़ो चाकू ॾिनो। चईं ही चाकू वरी मुंहिंजी निशानी अथई, जेकॾहिं कटिजी वञे त तूं बि सम्झजां त मुंहिंजो बि ख़ैरु कोन्हे। ईअं चई हिक ॿिए खां जुदा थी उहे निशानो ॾेई पंहिंजो पंहिंजो रस्तो वठी उथी हलिया। हिलाली रुलंदो पिलंदो होरींदो अकलींदो अची हिकिड़े ॻोठ में पहुतो। पुछा गुछा ते ख़बर पियसि त हिते जे वॾेरे खे हिकिड़े नौकर जी घुरिज आहे। हीउ यकदमि वॾेरे वटि आयो ऐं खेसि नौकर ॾियण लाइ चयईं। वॾेरे खे चयईं वॾेरा साईं मां आहियां ग़रीब, मूंखे पाण वटि नौकर करे बीहार। जंहिं नौकरी ॾिनसि पर चयईं जीअं मुंहिंजी बानी तोखे चवंदी तीअं तोखे करिणो पवंदई। जे उहो शर्त क़बूल करीं त वञी कम सां लॻ, न त पंहिंजो रस्तो वटि। हिलाली वीचारो ज़रूरतमंद हो, सो वॾेरे जी शर्त क़बूल करे वञी कम सां लॻो। वॾेरो बि कंजर पहिरें जोड़ जो हरामी हो। सिजल ते महिल बानी ढाक में मानी ऐं पाणी जी खली आणी खणी अॻियां रखींसि। चईं ढाको खोले मानी न खाइजां, पखाल खोले पाणी न पीअजां ऐं ज़बान चोरे ॻाल्हि न कढिजां। ईअं चई बानी वेंदी रही। हिलाली ॾाढो हैरान थियो त हाणे छा कयां। नेठि मानी खाइण खां सवाइ सब्र करे वेही रहियो। घड़ी खन खां पोइ बानी अची ढाको ऐं कली खणी हली वई। हिलाली जहिड़ो ॿुकियो तहिड़ो रहिजी वियो। पोइ रोज़ानो बानी मानी खणी अची खेसि साॻे तरह चवंदी हुई। हिलाली बि न ढाको खे हथु लाहींदो न ई वरी कंहिंसां उहा ॻाल्हि कंदो हो। नेठि बुकूं काटे थोरे वक़्त खां पोइ मरी वियो। होॾां हरामी भाउ खां जुदा थी अचे हिकिड़े नानवाई वटि नौकर थी बीठो। उहो रोज़ भाउ जे ॾिनल चाकू खे ॾिसंदो हो। हिकिड़े ॾींहुं दस्तूर मूजिबि चाकू ॾिसे त ॾाढो ॾुख थियसि, छाकाणि त चाकू कटिजी वियो हो। हरामी सम्झी वियो त हिलाली भाउ जो ख़ैरु कोन्हे, सो यकदमि नानवाई खां हिसाब किताब साफ़ करे अची हुन ॻोठ में पहुतो जिते वीचारो हिलाली मोह हो। पुछा करण ते ख़बर पियसि त बराबरि वॾेरे वटि हिलाली नाले नौकर हो जेको मरी वियो। हरामी पंहिंजे भाउ जे मरण जो सबबु मालूम करणु थी चाहियो त कहिड़ो सबबु हो जो मुंहिंजो भाउ मरी वियो, पर किथां बि का ख़बर ई न पियसि। पक थियसि त हिलाली खे ज़रूरु वॾेरे मारियो आहे, सो बि हू बि हकली अचे वॾेरे जे ओताक ते पहुतो। खेसि नौकिरी ॾियण लाइ चयईं, जंहिं खेसि उहो साॻियो शर्त ॿुधायो जेको हिन क़बूल करे वञी कम सां लॻो। राति जो मानी खाइण जो वक़्तु आयो, साॻे बानी ढाको ऐं कली आणी अॻियां रखीसि। चयईं ढाको खोले मानी न खाइजां, पखाल खोले पाणी न पीअजां ऐं ज़बान चोरे ॻाल्हि न कढिजां। आऊं इजो थो अचां। उते हरामी खे पक थी त हिलाली खे बि हिननि बुखनि वॻे मारियो आहे। हाणे उन्हनि पई
ॼण मुंहुं मां पई। जे वॾेरे जो घर फिटाए ज़ियान न कयां त मुंहिंजी ॻाल्हि में घटि आहे। पोइ ढाको खोले वेही मज़े सां मानी खाइण लॻो। घड़ी बि कान गुज़री त बानी थांव खणणु आई। हरामी बि कंजर छा कयो, उथंदे हथ निड़ घुट में विझी वटी जो घुटो ॾिनसि, उते जो उते उफट मरी पई। पोइ हिन कंजर छा कयो जो बानी जो लाश खणी लिकंदो छुपंदो ॻोठ मां ॿाहिरि निकिरी रस्ते ते आयो। लाश खे वण जे टेक ते विहारे पाण ड्रोड़ंदो वॾेरे वटि आयो। वॾेरे खे अची चयईं त वॾेरा साईं, वाह वाह, छा वांजी बानी, छा रस्ते ते वेठी वाटोड़नि सां इश्क करे। वॾेरो ओॾी महिल संगतनि सां वेठो, सो हरामी जी ॻाल्हि ॿुधी सो तपी बाह थी वियो। लट खणी चयईं, अच त मां इन कंजर जी धीउ खे ॾिसां त कीअं इश्क कबो आहे। वॾेरो अची वण वटि पहुतो। राति जो वॻड़ो हो। वॾेरे खे ख़बर ई कान हो त ज़िंदा आहे या न। वॾेरे खे हुई ॾाढो कावड़, नका कई हुम नका कई तुम, अची लठनि सां वरितईं। बानी ताॻी मुअल हुई सा लठनि लॻण करे किरी पई। बसि पोइ त हरामी अची मको मतो। वॾेरे खे चयईं, वॾेरा ही छा कई अथई, बेगुनाह खून करे विधईं। हाणे आऊं थो वञा बादशाह वटि, हाणे त तोखे फांसी चाढ़े छॾींदुसि। हरामी जा उहा लफ़्ज़ ॿुधी वॾेरे जा नट ई ढरा थी विया। हिन खे इल्ज़ामिनतूं करणु लॻो। चयईं, जीअं चवंदे सो ॾींदो मई, पर उहा ॻाल्हि गुमशुम करे छॾ। हरामी 5000 रुपया वठी ख़ातिरी ॾिनसि। हाणे तुंहिंजो नालो केरु वठे। वॾेरे खे हरामी ते कावड़ ॾाढी आई, पर कुझु कोन सघियो। हरामी पैसा वठी बानी जो लाश खणी वञी दरिया में लोड़े छॾियो। बानी जे मरण खां पोइ हाणे मानी वठण लाइ हरामी पाण हवेली ते वेंदो हो। वॾेरो पंहिंजे नौकरनि ते अहिड़ी सख़्ती रखंदो जो जेको बि नौकर महीने खां वधीक वटसि रही न सघंदो। भॼी वेंदड़ नौकरनि जा पैसा बि वॾेरे खे फबी वेंदा हुआ। वॾेरो ईअं नौकरनि खे मुफ़्त में कमु वठण ते हिरी वियो हो। पर हरामी कंजर अहिड़ो पहिरों नौकर हो जंहिं न फ़क़ति सॼो महीनो कमायो हो, पर खाइणसि 5000 रुपया बि वरिता हुआ। तंहिं करे वॾेरे खे हरामी ते ॾाढी कावड़ हूंदी हुई। आख़िर हरामी हिकिड़े राति जो हवेली तां मानी वठण वियो त अंदरां वॾेरे ऐं संदसि ज़ाल जो आवाज़ु ॿुधईं। वॾेरे ज़ाल खे पई चयो, ताऊं हरामी नौकर मां अची फातो आहियां। कंजर पहिरें जोड़ जो हरामी आहे, तंहिं करे कंहिं हीले सां खेसि मारे छॾिजे त ॾाढो चङो। जोणसि वराणियो, जेकॾहिं ईअं आहे त हीअं कर जो तूं कोठी जे दरवाज़े वटि वञी वेह, नोड़ी खणी वञी वेह। हरामी ॼाण माणी खणण आयो, आऊं संदसि मानी वञी कोठी में थी रखां। जॾहिं हरामी ईंदो त खेसि कोठी ॾे मानी खणण लाइ मोकिले तोखे इशारो कंदुसि, पोइ तूं संदसि ॻिची में नोड़ी विझी खणी छिकी ॾिजां। उहा ॻाल्हि ॿुधी वॾेरो ॾाढो ख़ुशि थियो। हरामी कंजर त उहा ॻाल्हि अॻु में ॿुधी वरितो हो, सो वरी मोटी आयो। हिन कंजर छा कयो जो ॼाणी वाणी देरि करे पोइ घर वियो। वॾेरे जी ज़ाल खे चयईं त मानी ॾे। उन चयसि, अबा मानी अंदरि रखियल आहे, वञी खण। हरामी कंजर थोरो अॻु हली मकर करे किरी पियो। वॾेरे जी ज़ाल पुछा कयुसि त बा छा थियो अथई। हिन कंजर चयो त पेर में कंडो लॻो अथमि, तंहिं करे हली नथो सघां। भलाई करे अंदरां मानी खणी ॾे त वञा। वॾेरे जी ज़ाल खां त उहा ॻाल्हि ई विसरी वई ऐं वॾेरो त अंदरि हरामी खे मारण लाइ मॾाण तयारु वेठो हो। सो अंदरां जीअं वॾेरे जी ज़ाल मानी खणण लाइ वई, हरामी बि मौक़ो सुठो ॼाणे ज़नाने आवाज़ में वॾेरे खे इशारो कयो, जंहिं त हिन खे ऊंदाई में सुञाणे न सघी पंहिंजी ज़ाल जे ॻिची में नोड़ी विझी वठी छिकी ॾिनी। घड़ी कन में हू वीचारी वॾेरी पसा थी वियो ऐं उते जो उते दम ॾिनई। उते हरामी यकदमि उथी वॾेरे खे हकल कई त वॾेरा ख़ैर अथई, 2-3 ॾींहं थिया आहिनि, बानी खे लठूं हणी मारियो अथई। अॼु वरी पंहिंजे ज़ाल जी मौत जी ख़बर ॿुधी वॾेरो वाइड़ो थी वियो। हेठि लही ॾिठईं त बराबरि हरामी जे बदिरां ज़ाल मारी विधी अथमि। उते हरामी कंजर छा कयो, वॾेरे खे चयईं त वॾेरा अॼु तोखे ज़रूरु काट में विझाईंदुसि। मां हींअर जो हींअर बादशाह तो वटि वञा ऐं बादशाह खे चवंदुसि त ही वॾेरो पहिरां पंहिंजे बानी खे मारी, हींअर पंहिंजे ज़ाल खे मारी,
मां हींअर जो हींअर वञा थो। हरामी जा दड़का ॿुधी वॾेरे जा त चप ई ठरी विया। सो पंहिंजो पटको लाइ हरामी जे पेरनि ते उछराईं। चईं त हिन भेरे मुंहिंजी इज़त बचा, हिन बारे मूंखे बचा। हरामी चुस पूरा 10,000 रुपया रोकड़ा ॾे त ॻाल्हि मां मिटी कयां। वॾेरे खे सिरजी लॻल हो, सो यकदमि 10,000 रुपया कढी हरामी कंजर खे ॾिनई। ज़ाल जे मरण खां पोइ वॾेरो वेगाणो रहण लॻो। ख़्यालु कयईं छो न कंहिं पासे वञी रूह रिहाण कयां। सो हरामी खे ॿुधाइण खां सवाइ कपिड़ा वग़ैरह ॿधी रातो राति पंहिंजे माइटनि ॾांहुं रवानो थियो। हीउ ओरींदो अकलींदो हरामी बि हमेशह संदसि ताड़ में रहंदो हो। सो वॾेरे खे राति जो वेंदो ॾिसी संदसि पुठियां लॻी वियो। वॾेरो कुझु पंधु करण खां पोइ साई खण लाइ हिकु हंधि अची वेठो ई मस त हरामी बची सलाम कियसि। उहो हरामी खे ॾिसी हैरान थी वियो। पुछियईं तूं हिते कीअं आहीं? हरामी जवाबु ॾिनसि साईं, अधु राति जो चोरनि वांगुरु अव्हांखे वेंदो ॾिसी सम्झियुमि त कंहिं मुसीबत में तव्हां फाथल आहियो। ऐं नौकर माण्हू ख़्यालु कयुमि छो न हिन ॾुखे वक़्त में अव्हांजी मदद कयां। हाणे ॿुधायो त मुंहिंजे लाइ कहिड़ो हुकुम आहे। वॾेरे दिलि में ख़्यालु कयो हीउ कंजर हरामी असुलु छॾींदो कोन। हाणे हिन खे चईं तूं कपिड़नि जी हड़ खण, हल त हली माइटनि ॾांहुं चकर ॾेई अचूं। ॻोठ वटि अची वॾेरे हरामी खे चयो तूं अॻुवाट वञी खेनि मुंहिंजे माइटनि खे अचण जी ख़बर ॿुधा। हरामी वॾेरे जे माइटनि खे अची चयो वॾेरो ऐं आऊं अव्हां वटि महिमान थी आया आहियूं, तंहिं करे असांजी मानी तयारु करे रखो। पर वॾेरे लाइ चांवर अधु अधु लूणु विझी तयारु करे रधी छॾियो, छाकाणि त वॾेरे खे हकीम घणी लूणु खाइण लाइ ताक़ीद कयो आहे। ईअं चई पोइ ते मोटी साणस गॾु वॾेरे जा केई माइट बाया हिननि खे ॾाढी शान सां मान सां वठी आणे ओताक में टिकायूं। ख़बरनि चारण खां पोइ हिननि ॿिन्हिनि जे आॾो मानी आणे रखियूं। वॾेरो गिरां खणे त रुॻो लूणु। आस्ते आस्ते हरामी कंजर खां पुछा करणु लॻो त हीअ कहिड़ी माजर आहे। हरामी चुसि वॾेरा मूंखे कहिड़ी ख़बर, तुंहिंजा ई माइटनि रधी आहे। वॾेरे लाचार बुख खां कुझु मानी खाए वञी आराम थियो। अञा घड़ी खनि मस गुज़री त अची पेट में वटि पियसि। सो हरामी खे उथारे चईं त हाणे छा कयां। हरामी कंजर चयसि वॾेरे खे चईं साईं मुंहिंजो छो था परेशान थियण जी कहिड़ी ॻाल्हि आहे। पाणी वारो दिलो ख़ाली करे उन में वञी जान आजी कयो। सुबुह जो पाणे दिलो वञी झंग में उछलाए ईंदुसि। वॾेरे हरामी जे चवण मञी सुबुह थियण खां अॻु सॼो दिलो हंगे भरे छॾियो, सफ़ा दिलो किन करे छॾियईं। सुबुह जो दिलो उछलण लाइ हरामी खे उथाराईं, पर हिन कंजर सफ़ा धत हणी सुम्ही रहियो। वॾेरे ॾाढा हीला कया, पर हिन कंजर उथरण खां जवाबु ॾिनो। उते सिज उभरण वारो हो। वॾेरे ख़्यालु कयो जे माण्हुनि ॾिसी वरितो त ॾाढी ख्वारी थींदी, तंहिं करे छो न आउं पाण दिलो उछलाए अचां। ईअं न थिए मुंहिंजा माइट ॾिसनि त सॼो दिलो किन लॻो पियो आहे, सो ॾाढी ख्वारी थींदी। सो दिलो मथे ते रखी ॿाहिरि ई मस निकितो त हरामी कंजर छा कयो जो सिरोटो खणी दिले खे ठका करें त दिलो बाद थी पियो। टुकड़ा टुकड़ा थियण करे वॾेरो सॼो गंद मां भरिजी वियो। उन खां पोइ हरामी कंजर ॾिठो त हाणे वॾेरे सां घणी जुट कई अथमि, सो वटसि आयो। वॾेरे खे चईं वॾेरा आउं तुंहिंजे अॻूणे नौकर हिलाली जो भाउ आहियां। तूं ऐं तुंहिंजे बानी मुंहिंजे भाउ खे बुखूं ॾेई मारियो अथो, जंहिंजी वेर मां तव्हां खां वरितुमि। बानी खे बि घुटो ॾेई आउं मारियुमि, वॾीरी खे बि तुंहिंजे हथां मारियुमि ऐं तोखे बि घणो ख्वार ख़राबु कयुमि। हाणे पंहिंजी अलाह वई। ईअं चई हिन ॻोठ ॾांहुं मोट खाधी। उते वॾेरे वटां हथु कयल पैसनि मां दुकान कढी वेही रहियो। बाक़ी ॾींहुं अशराफ़ सां गुज़ारण लॻो। कल्ह ॾिठा हुआसीं त ॾाढो ख़ुशि थी ज़िंदगी गुज़ारे रहिया हुआ। वॾेरे ॾिठो त हीउ कंजर वाहे वॾो हरामी। सो वॾेरो बि अची पंहिंजे बंगले में रहण लॻो। उते वॾेरे ॿी शादी कयो ऐं वॾेरे बि अहिड़नि कमनि खां तौबा कई। ऐं हिते हिन कहाणी जी पुॼाणी थी। दोस्तों उम्मीद कयां थो त हीअ कहाणी तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदो। कहाणी पसंदि अचण ते हिन वीडियो खे लाइक कंदा। जेकॾहिं तव्हां असांजी यूट्यूब चैनल सिंधी कहाणियूं ते नवां आया आहियो त चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते ज़रूरु क्लिक कंदा। दोस्तों मिलंदासीं नई कहाणी में। हिन वक़्तु अल्लाह हाफ़िज़।